ख़ैबर में साबका DIG मल्हा फोरम जो चेयरमैन साईं रखियो मीरानी ख़ैबर में सरवरी जमायत जे अॻवान मोहम्मद आचर मल्हा सां संदसि पुट सरफराज़ मल्हा जी ताज़ियत कई। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां मोहम्मद आचर मल्हा जे बेगुनाह पुट जे क़त्ल जी जांच पड़ताल मुकमल कराईंदासीं। क़त्ल में मुलवस जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वेंदो। हुन वधीक ॿुधायो त बल्दियाती इलेक्शन में पंहिंजे प्लेटफॉर्म तां को बि उम्मीदवार न बीहारींदासीं, बल्कि जिते बि असांजी ज़रूरत पई त उन उम्मीदवार जी इलेक्शन में मुकमल सपोर्ट कंदासीं। हुन वधीक चयो त मल्हा फोरम तरफ़ां मल्हा बिरादरी जी हर जाइ ते सपोर्ट कई आहे ऐं कंदासीं। इन खां पोइ बि मल्हा बिरादरी खे अकेलो न छॾींदासीं। उन मौक़े ते साणुसि गॾु ज़ुल्फ़कार अली मल्हा, मोहम्मद यूसुफ मल्हा, मंसूर मल्हा ॿिया गॾु हुया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।